अस्सलाम वालेकुम जालिम दोस्तों, उम्मीद कयां सब ठीक हूंदव, खैरियत सां हूंदव। जीअं त दोस्तों शमन अली मीराली जो ज़िक्र हले थो पियो ऐं हुनजे हज़ार नोअनि जा एल्बम तव्हांजे साम्हूं पेश कयूं था पिया। तव्हां दोस्तनि खे पसंदि अचनि था, कमेंट काफ़ी दोस्त कनि था त 22 जो ॿुधायो, 23 जो ॿुधायो, 21 जो ॿुधायो, सभिनी जो इंशाल्लाह ॿुधाईंदासीं। ऐं हिन वक़्तु ही जेको एल्बम आहे 22-35 आहे, एल्बम नंबर 12। हिन खां पोइ आहे 23-35 जेको 2004 में आयो आहे। 2004 में आयो आहे ऐं लास्ट एल्बम आहे उहो शमन अली मीराली जो, ऐं एल्बम नंबर आहे उहो 13। ऐं हिन एल्बम में सभई जेके बि नुआ चारि होॾऊं 4 हेॾां 8 नुआ आहिनि ऐं इहे 8 ई गौहर गदाई साहब लिखिया आहिनि। तमामु बहितरीनु शाइरी आहे हिन जी, हिन में सिराइकी नुआ आहिनि। ऐं तव्हांखे हिकिड़ी मां ॻाल्हि ॿुधाए छॾियां त ॾिसो न, हाणे शमन अली मीराली जो वॾे मां वॾो शाइर जेको आहे वहीद हकिड़ो आहे। वहीद हकिड़े हिकु बि एल्बम में काई अहिड़ी माना शाइरी कोन कई। तव्हां ॾिसो था 13 एल्बम आहिनि नाज़ प्रोडक्शन में, ऐं इन वक़्तु वहीद हकिड़े वॾो उरूज हुयो शाइरी जो, वॾो शौक़ु रखंदड़ हुयो, पर हिन कंहिं बि एल्बम में माना पंहिंजी शाइरी न ॾिनी। पोइ करबला जे वाक़े जे हिसाब सां मिसाल कुझु बि न लिखियईं, छाजे करे न लिखियईं। ऐं इन ॻाल्हि खे हिते ई छॾियूं था। इहा मां तव्हां सां ॻाल्हि कई इन करे जो हाणे एतिरा एल्बम उस्ताद ॾिना, पर कंहिं बि एल्बम में थोरे पुराणा आहिनि, हैदरी में आहिनि, उन में बि माना कंहिं में बि हिन पंहिंजी राय न ॾिनी, न ई शाइरी लिखी का अहिड़ी। बहरहाल हिन एल्बम जो पहिरियों नुओं आहे तेरी याद अली असगर, उन खां पोइ आहे ज़रा ओरे या कासिम बछड़ा, उन खां पोइ आहे असां इसलिए मिलके, उन खां पोइ आहे तमामु बहितरीनु नुओं आहे, ज़बरदस्त आहे यसरब दी शहज़ादी, तमामु बहितरीनु अथसि नुओं। उन खां पोइ आहे धिया शबीर जी नंढड़ी प्यारी तुंहिंजो अरमान आहे। उन खां पोइ आहे हे वादा वीरण, उन खां पोइ आहे तमामु बहितरीनु शाइरी आहे हिन में, वल ज़ैनब वतन ते वल आ तूं। उन खां पोइ आहे जा अकबर जवानी माणे हा। ही आहे माना 12 एल्बम तव्हांखे ॿुधायोसीं। ऐं ॿी ॻाल्हि तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां दोस्तो, जेकॾहिं नाज़ प्रोडक्शन असां ते कॉपीराइट न आणिया त असां ही सभई नुअनि सां अपलोड कयो आहे, पर हाणे कॉपीराइट जो मसइलो आहे, सो इन करे मतिलबु असां रखी नथा सघूं। वरी हिन जा कलामनि वारा एल्बम बि काफ़ी सारा अवेलेबल आहिनि असां वटि, उहे बि नथा रखी सघूं। हाणे कॉपीराइट जो मसइलो आहे, इन करे ख़ासि इन करे काफ़ी यूट्यूबर जेके आहिनि उहे परेशान आहिनि त कॉपीराइट जो मसइलो आहे, केरु रखे। हल ईअं रखिजी बि वेंदा, पर सभिनी ते कॉपीराइट नथो अचे, उहो रखण जो असांखे फ़ाइदो कोन्हे को। हिन में मां तव्हांखे वॉइस ओवर करे ॿुधायां थो पियो, इन में माना असांखे फ़ाइदो थी सघे थो, अॻिते हली असांजो चैनल मोनिटाइज़ थी सघे थो। तो तव्हांजो जेकॾहिं साथ हूंदो त असांजा बेड़ा पार थी वेंदा, कमु थी वेंदो। बहरहाल हिन खां पोइ तव्हांखे इंशाल्लाह सुभाणे 23-35 तव्हांजे साम्हूं पेश कंदासीं। 23-35 ऐं 23-35 ऐं इंशाल्लाह 21-35 असीं हैदरी आहियूं। ठीकु आहे दोस्तो, ऐं पंहिंजनि दोस्तनि ताईं शेयर बि कयो।